मीर छा तो समझी त जब्बार वारा पानी ते निकरंदा? मां पूरी जांच करे आयो आहियां। अॼु राति पाणी जो वारो अथनि, ईंदा ज़रूर, पर हाणे ॾिसणो इहो आहे त कंहिंजी थी फिटे ऐं पाणी जे वारे ते थो अचे। मीर मूंखे नथो लॻे त हू राति जो पाणी वारा लाइ निकिरनि। राति जो जेकॾहिं न निकिता न, ॾींहं जो ज़रूर निकिरंदा। ऐं मां हुननि सां अहिड़ो हशर करणु थो चाहियां जो घर खां ॿाहिरि निकिरण ई छॾे ॾियनि। तुंहिंजे हथ में रिपीटर हुजे ऐं हू घर खां ॿाहिरि निकिरनि, सवाल ई पैदा नथो थिए। ॿाहिरि न निकिता न, घर में अंदरि घिरी मारींदोसांनि। हुन मुंहिंजे भाउ जे मथां वार कयो आहे। मुंहिंजा हथ बि घणनि ॾींहंनि खां ख़ारिश था कनि। ख़ुदा करे निकिरी अच। हथनि जी ख़ारिश बि लाइ बि खानो, ऐं उन्हनि जे जिस्म ते कारा दाग़ ठाहींदासीं। पर मां बि इहा ई थो दुआ कयां त ख़ुदा करे इहे मैदान ते अचनि। अधी चांहि खणी वटि, पाणी ते बि वञिणो आहे। वदा अधी खे चांहि पीआरणी ई कोन्हे। न न अदा, चांहि तयार आहे ऐं इजो थी खयो अचां। पाणीअ ते केरु थो वञे बाबा? अबा अजू ऐं मजू था वञनि। पुट ख़्याल सां वञिजो, मीर हौसले खां निकितल अथव। बाबा तुंहिंजी दुआ खपे, चूड़ियूं असांजे हथनि में बि न आहिनि। जी आया त अघामिया घटि असां बि कोन कंदासीं बाबा। हरू भरू ओथर पाई न कजो, ख़्याल सां वञिजो। हेठां ई मथां ई ॾिसो त मोटी अचिजो, ज़ोर आज़माई न कजो। हा, अक में खड़को थिए असां वापसि मोटी अचूं। वाह दा वाह। न, अक में बि बंदूकूं हणिजो। अदा हिकु त बंदूकूं हणंदासीं कोन, जेकॾहिं हयूंसीं न मुड़ुस लेटंदा मुड़ुस। पुट जो भोलो को वेठो हां, सुम्हें छो नथो? निंड नथी अचई छा? चाचा अॼु ॿाहिरि घटि रुलियो आहे, निंड कीअं ईंदसि? न मुंहिंजी अम्मा, उहा ॻाल्हि न आहे। अॼु पात्रनि वारो जो हिते अथसि, ॿाहिरि कीअं वेंदो? न न अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे, बसि मिड़ई थोरो थक थी पियो आहे। वाह वाह, ज़िंदगी में पहिरियों दफ़ो थक जी ॻाल्हि कई अथई। थक त आहे, पर पोइ बि सोचां थो त थोरो दर ताईं चकर ॾेई अचां। ख़बर आहे मूंखे तुंहिंजी पुट, मियां जा फ़क़ीर अॼु जेकॾहिं न ॿाहिरि वए त वॾो घटि न कंदी। चओ था त कोन थो वञा, बाक़ी वॾे जो डपु न ॾियो, वॾो त अॼु पाण अचण वारो कोन्हे। हुनजे अचण ऐं वञण में देरि नाहे लॻंदी। तो वांगुरु कोन्हे जो वियो ऐं छुटो, तूं माट करे आराम कर। काॾे अदा? अदा दुकान तां सिगरेट वतियूं हलूं। छॾ सिगरेटनि खे अदा, अचो त हलूं हाणे। अड़े दा चरियो आहीं छा? सॼी राति सिगरेटनि खां सवाइ कीअं गुज़रंदी? अचु त दुकान तां सिगरेट वठी पोइ हलूं था। जे अॻियां बीठा हूंदा वरी ॾचो पइजी वेंदो। छा कंदा ॿुधाए? कंदा कुझु बि कोन, पर सॼे ॻोठ जी निंड हराम थी वेंदी अदा। अड़े अदा ॻोठ वारनि खे हाणे फायर ॿुधण जी आदत थी वई आहे। जेसीं ताईं फायर कोन था ॿुधनि न त उन्हनि खे निंड कोन थी अचे। छॾण जी ॻाल्हि कच त हलो अच। कोन ईंदा मीर, अॼु राति कोन ईंदा।
चाहियां थो त खानू पहुचण वारा थे ओए पक अथई त उहे ई हूंदा। इहो नंबर उन्हनि ई आबाद कयो आहे। ॿिए कंहिंखे अहिड़ो लाचार आहे जो ईअं टार्चूं हणंदा। जे उहे ई आहिनि त पोइ हल